बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। मासूम अली शाह केस में किरदार अदा कंदड़ कश्मीर पुलिस जे एसआई मोहम्मद बख्श बुर्लो जे मान में आईजी ऑफिस कराची में तकरीब। आईजी सिंध वारे गार्ड ऑफ ऑनर सां नवाज़ियो वियो। 20 लख रुपया रोक ऐं न्याणी रेशमा लाइ तमग़ा इम्तियाज़ लाइ वफ़ाक़ खे लिखियो वेंदो। तकरीब खे सूबाई सलाहकार मुर्तज़ा वहाब ऐं आईजी सिंध मुश्ताक महर ख़िताब कंदे चयो त एसआई मोहम्मद बख्श बुर्लो सिंध पुलिस जो मान मथाणो कयो आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त न्याणी पंहिंजे वालिद खे चयो त जेकॾहिं जवाबदार मूं सां का हरकत बि करे त तूं जज़्बाती न थिजां। मासूम न्याणी खे बाज़ियाब कराइणो आहे। अहिड़ी बहादुर न्याणी खे सलाम पेश करियूं था ऐं एसआई मोहम्मद बख्श लाइ सितारा इम्तियाज़ ऐं 20 लख रुपया इनाम जो ऐलान कयूं था ऐं संदसि न्याणी रेशमा लाइ तमग़ा इम्तियाज़ लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे लिखियो वेंदो, जेको खेसि तमामु जल्द मिली वेंदो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर जे हुकुम ते बैराज कॉलोनी में आबपाशी खाते जी ज़मीन तां कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन। बैराज कॉलोनी में गैर कानूनी आबाद रहवासियुनि खे 3 ॾींहनि अंदरि घर ख़ाली करण जी वार्निंग ॾियण बाद ऑपरेशन शुरू कयो वियो। इम्कानी झेड़े सबबि वॾी पुलिस नफ़री तलब कई वई। ऑपरेशन दौरान केतिरनि ई बासरनि पुलिस ऑफिसर्स, डॉक्टर ऐं वकीलनि जूं जायूं बि पट कयूं वयूं। शहर की भरसां प्राइमरी स्कूल नूर हसन शाह में चौकीदारी जी नौकरी तां तकरार। ॻोठाणनि में छिकतां, निसाबी अमल बंद, ॿारनि जो स्कूल ॿाहिरां एहतजाज, ॻोठाणनि में झेड़े जो ख़तरो। उस्ताद भी ख़ामोश थी विया। स्कूल लाइ ज़मीन ॾींदड़ ॻोठाणे नूर हसन शाह जी जाइ ते ख़ानगी भाण फैक्ट्री जे मुलाज़िम जावेद शाह खे तालीम खाते में नौकरी मिलण तां मामलो पैदा थियो। गौसपुर में ॻोठ अब्दुर्रहीम निंदवाणी में अणसुञातल चोर जान मोहम्मद निंदवाणी जो ट्रैक्टर चोरी करे फरार थी विया। ॻोठाणनि जो सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान जी सरहद ते धरणो, टायरनि खे बाहियूं, रोड ब्लॉक। एसएचओ गौसपुर पारां ट्रैक्टर वापसि कराइण वारी ख़ातिरी बाद रोड खोलियो वियो। सखर में हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल आपका जे सूबाई अॻवान मुराद अली चाचड़ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि, ॻोठाणनि ऐं शागिर्दनि पारां कंदकोट में एहतजाज। मक़तूल जे वारिसनि रसूल बख्श उर्फ कुराड़ो, ग़ुलाम कादिर, अर्ज़ मोहम्मद, पुनल ऐं अली नवाज़ जो चवणु हो त पुलिस 3 जवाबदारनि हाजी ख़ान, फैज़ मोहम्मद ऐं मोहम्मद इसाक़ खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त मुख्य जवाबदार मोहम्मद उमर ऐं सोहणो उर्फ सथो गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जेके असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि जिन खे गिरफ़्तार कयो वञे। बख्शापुर भरसां ॻोठ शाहू जखराणी में चोरी दौरान घरधणी सुजाग थियण ते चोरनि पारां फायरिंग। घरधणी तुफ़ैल जखराणी ऐं एहसान जखराणी ज़ख़्मी। भाॻियनि जी जवाबी फायरिंग में चोर राकेट बंगवार बि ज़ख़्मी। ॻोठाणनि खेसि पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। दहरकी में मक़ामी माण्हुनि खे नौकरियुनि में नज़रअंदाज़ करण ऐं ज़मीन मां पाइप लाइन गुज़ारण जो मुआवज़ो न ॾियण ख़िलाफ़ ॻोठाणनि ऐं पोरेथनि जो माड़ी पेट्रोलियम कंपनी ख़िलाफ़ मुख्य दरवाज़े आॾो एहतजाज। मुज़ाहिरीन नवीद, मांधल, लुतुफ़ मियाशर ऐं ॿियनि जो चवणु हो त माड़ी पेट्रोलियम कंपनी इंतज़ामिया लोकल वॾेरनि खे साण करे ज़बरदस्ती बिना मुआवज़े जे असांजी ज़मीननि मां पाइप लाइन गुज़ारणु चाहे थी, जेको कंहिं बि सूरत क़बूल न आहे। दोदापुर में JUI पारां शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे खून सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ मौलाना अब्दुल वहीद बिरोही, महकमुद्दीन बिरोही, मौलाना करीम बख्श पंद्राणी ऐं ॿियनि जी अॻवानी में मदरसा सिराजुल उलूम खां एहतजाजी मुज़ाहिरो करे शहीद जे कातिलनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। अॻवाननि घुर कंदे चयो त शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जे कातिलनि खे गिरफ़्तार करे फाही चाढ़ियो वञे। नज़रवा भरसां पीरसन दिल जे दौरे सबब फौत। ॻोठ अरसला ख़ान बंगलाणी वासी पीरसन मोहम्मद याकूब निंदवाणी पलाल जो गाॾो भरंदे बेहोश थी किरी पियो, जंहिंखे वारिस मक़ामी अस्पताल खणाए आया, जिते डॉक्टर पारां पीरसन जे दिल बीहण सबब मौत जी तस्दीक कई वई त वारिसनि में रोज़ राड़ो मची वियो। मसू बुरगड़ी में गंजे टकर ट्रेनिंग सेंटर ते ड्यूटी कंदड़ पुलिस एहलकार मोहम्मद अली वसीर खां बार्च मोरी वटि 125 मोटरसाइकिल फुर। पुलिस एहलकार पारां सख़्त मज़ामत। 2 फोरू मोटरसाइकिल फुर करे फरार थियण में कामयाब। पुलिस एहलकार मोहम्मद अली वसीर 1 फोरू मोहम्मद इसाक़ चांग खे पिस्तौल समेत गिरफ़्तार करे वरितो। छलगरी थाणे ते केस दाख़िल। मटियारी में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह जामोट जी रिहाइशगाह ते हाफ़िज़ आसिफ़ अली उमराणी ऐं संदसि भाइरनि पारां महफ़िल नात रसूल मक़बूल जो अहतमाम कयो वियो, जंहिंमें पाकिस्तान जे मशहूर नातख़्वाननि अंस ब्रदर्स, ग़ुलाम मुस्तफ़ा क़ादरी ऐं ॿियनि मशहूर नातख़्वाननि शिरकत करे सरकार जी सनाख़्वानी कई। ऐं बोज़दार वॾा में फ़क़ीर ग़ुलाम कादिर पयान जी यादि में क्रिकेट टूर्नामेंट थी गुज़री, जंहिंमें ख़ैरपुर ज़िले समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां 60 टीमुनि हिसो वरितो। फाइनल लाइ फ़क़ीर 11 ऐं जीलानी टाइगर रानीपुर क्वालिफाई कयो। पहिरियां बैटिंग कंदे जीलानी टाइगर मुक़ररु कयल ओवर्स में मुख़ालिफ़ टीम खे 96 रन्स जो हदफ़ ॾिनो, जेको फ़क़ीर 11 3 विकेटनि जे नुक़सान ते 6 ओवर्स में मुकमल करे वरितो ऐं टूर्नामेंट जो टाइटल पंहिंजे नाव कयो। टूर्नामेंट जो महिमान ख़ासि फ़क़ीर ग़ुलाम नबी पयार, मीर डिनल ख़ान टालपुर ऐं रईस उक़ाब ख़ान राजपर हुआ। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।